अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 4 जून 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। अॼु प्रोग्राम मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। गिलगित जी इलेक्शन में तहरीक इंसाफ़ जे रस्ता रोक वारे मामले ते ख़ुसूसी रिपोर्ट पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु सिंध जे पासे बीठल उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी बाबति पिणु बसीर नवीद जो ख़ूबसूरत लेख शामिल हूंदो। उन सां गॾोगॾु इल्मी फ़िक्र ते लॻंदड़ फ़तवाउनि जी तारीख़ बि अव्हां खे ॿुधाइबी त लाड़काणो बि लावारस इन बाबति लेख बि शामिल हूंदो। सिंध मां अगवा थी वियल मग़वी नियाणियूं केरु बाज़ियाब कराईंदो इन बाबति बि ग़ौर वीचार कंदासीं त मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं बि शामिल हूंदियूं ऐं मुज़फ़र चांडियो जी इनक़लाबी शाइरी पिणु संदसि किताब सिंध सॾे थी पई मां अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। सभ खां पहिरियां गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि जो जाइज़ो वठूं था ऐं इहो बि ॼाणण जी कोशिशि कयूं था त आख़िर तहरीक इंसाफ़ जे रस्ता रोक छो पई कई वञे। गिलगित बल्तिस्तान में 7 जून यानी आचर ते क़ानून साज़ असेंबलीअ जे 24 सीटुनि ते चूंडूं थियण वारियूं आहिनि ऐं मुल्क जूं सभु वॾियूं सियासी पार्टियूं पंहिंजी चूंड मुहिम जे उरूज ते आहिनि। नवाज़ लीग जी क़ियादत जंहिंमें नवाज़ शरीफ़ समेत वफ़ाक़ी काबीना जा मेंबर शामिल आहिनि पंहिंजे उमेदवारनि जी मुहिम हलाए रहिया आहिनि। अहिड़ी तरह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफ़ा भुट्टो ज़रदारी समेत पार्टीअ जी मरकज़ी क़ियादत बि गिलगित बल्तिस्तान में जलसा जुलूस करे रही आहे। ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान बि गिलगित बल्तिस्तान में मौजूदु आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जा उमेदवार आज़ाद हैसियत में चूंड विढ़ी रहिया आहिनि। केतिरनि ई तकनि में तहरीक इंसाफ़ ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन गॾियल उमेदवार बि बीहारिया आहिनि, पर तहरीक इंसाफ़ जी मरकज़ी ऐं मक़ामी क़ियादत इल्ज़ाम लॻाए रही आहे त गिलगित बल्तिस्तान में चूंडनि खां अॻु धांधली जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। संदन चवणु आहे त ॿिनि जमायतनि जी भेट में तहरीक इंसाफ़ खे आज़ादाणे नमूने मुहिम हलाइण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। पार्टी जी मरकज़ी क़ियादत खे या त गिलगित बल्तिस्तान में दाख़िल थियण खां रोकियो पियो वञे या वरी उते पहुचण बैदि ज़बरदस्ती वापसि मोकिलियो पियो वञे, जॾहिं त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे खुलियल आज़ादी हासिलु आहे। तहरीक इंसाफ़ जे सेक्रेटरी जनरल सलमान अकबर राजा पंहिंजे हिकु पोस्ट में लिखियो त खेसि शौकत बसरा ज़हीर बाबर सां गॾु गिलगित बल्तिस्तान में दाख़िल थींदे ई थाणे जे हदनि में अॻिते वञण खां रोकियो वियो। संदसि चवण मूजिबि पुलिस वटि अॻुवाट संदन नाला मौजूदु हुआ ऐं खेनि पुलिस गाॾियुनि जे घेरे में सूबाई सरहद खां ॿाहिरि मोकिले छॾियो। साॻी तरह 2 ॾींहं अॻु तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण असद कैसर इल्ज़ाम हयो त चूंड मुहिम जे सिलसिले में संदसि इस्लामाबाद खां स्कर्दू वञण लाइ उॾाम हुई, पर पंजाब पुलिस खेसि इस्लामाबाद एयरपोर्ट में दाख़िल थियण न ॾिनो ऐं उॾाम रवानी थियण ताईं खेसि रोके रखियो। असद कैसर मूजिबि हुकूमत गिलगित बल्तिस्तान जूं चूंडूं हर सूरत में मैनेज करणु चाहे थी ऐं अवाम खे पंहिंजे वोट जे हक़ खां महरूम कयो पियो वञे। उन खां अॻु ख़ैबर पख्तूनख्वा में तहरीक इंसाफ़ जे सदर जुनैद अकबर खे बि पार्टी जे ॿिनि अॻुवाण सां गॾु गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम दौरान गिरफ़्तार करे इलाइक़े मां निकाली ॾिनी वई। इख़्तियारियुनि जो चवणु हो त हुननि चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी कई ऐं NOC खां सवाइ जलसा कया। तहरीक इंसाफ़ इन क़दम खे सियासी इंतकाम ऐं चूंडनि में धांधली जी कोशिश करार ॾिनो। इन्हीअ सूरत ते ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर सुप्रीम एपेल्ट कोर्ट गिलगित बल्तिस्तान जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी फ़ौरी अदालती मुदाख़िले जी दरख़्वास्त कई। ख़त में चूंडनि जी शफ़ाफ़ियत बाबति ख़दशनि जो इज़हार बि कयो वियो।
जॾहिं त गिलगित बल्तिस्तान जे चीफ इलेक्शन कमिश्नर राजा शहबाज़ ख़ान तहरीक इंसाफ़ जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त चूंडूं शफ़ाफ़ नमूने कराइण लाइ सभु ज़रूरी क़दम खयां विया आहिनि। हुन इहो बि एतिराफ़ु कयो त चूंड मुहिम दौरान नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी तरफ़ां बि ज़ाब्तनि जी भञकड़ी जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि, पर हींअर ताईं उन्हनि जमायतनि जे ख़िलाफ़ कंहिं वॾी कार्रवाई जी ख़बर साम्हूं नाहे आई। इन दौरान इहा बि ख़बर गर्दिश करे रही आहे त पंजाब पुलिस जा लॻभॻि 6000 एहलकार चूंडनि दौरान सिक्योरिटी लाइ गिलगित बल्तिस्तान में मुक़ररु कया पिया वञनि। तहरीक इंसाफ़ हिन क़दम ते बि एतिराज़ु कंदे उनखे धांधली जे मनसूबे जो हिसो क़रार ॾिनो आहे। हिन भेरे जे चूंडनि में तहरीक इंसाफ़ जे फॉरवर्ड ब्लॉक जा अक्सर मेंबर इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जी टिकट ते मैदान में आहिनि। 7 जून ते थींदड़ इन्हनि चूंडनि में सभई सियासी जमायतूं कामयाबी जूं दावेदार आहिनि। चूंड मुहिम तेज़ी सां जारी आहे, पर तहरीक इंसाफ़ खे चूंड अमल बाबति सख़्त ख़दशा आहिनि। ऐं हाणे ॻाल्हि करियूं था सिंध जी। ॻाल्हि करियूं था उन्हीअ उर्दू आबादी जी जेका सदाईं सिंध सां बीठल रही आहे। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद लिखे थो, उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ जी साबित क़दमी खे सलाम। सिंध जी उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी खे सलाम, जेके पंहिंजे मुफ़ादनि जे नाले ते ठहियल जमायत MQM जे हथां लॻभॻि 35 खां 40 सालनि ताईं तशदुद, गुंडागर्दी, क़त्ल ऐं भतेखोरी जो शिकार रहिया, पंहिंजनि नौजवाननि जा लाश खणंदा रहिया। पर शाबाश जो आख़िरकार उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी अक्सरियत अहिड़नि अनसरनि खे पंहिंजे लाइ यानी हिजरत करे आयल आबादी लाइ बदतरीन दुश्मन सम्झी खेनि रद्द करे छॾियो। जेतोणीकि उन्हनि खे रद्द करण जो अमल घणी देरि सां थियो, जंहिंजो सिधो सबबु इहो हो त मुहाजिर आबादी जो वास्तो हथियारबंद गुंडनि, दहशतगर्दनि ऐं इंतिहाई तरबियत याफ़्ता क़ातिलनि सां पियो हो। पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे ॿारनि खे रोज़ानी बुनियादनि ते क़त्ल कयो वेंदो हो। उन्हनि जी खल लाहे प्लास्टिक जे थेलीअ में विझी घर भातियुनि ॾांहुं मोकिली वेंदी हुई। संदन मथे में गोलियूं हणी दिमाग़ जा हिसाब मोकिलिया वेंदा हुआ। जिन माण्हुनि जे हक़नि जे नाले ते MQM ठही हुई, उन्हनि खे ड्रिल मशीनुनि सां तशदुद जो निशानो बणाए वियो। अॼु जेकॾहिं रियासत जबरी गुमशुदगियूं ऐं गैर इंसानी तशदुद करे थी, त उहो बि अहिड़ियुनि हथियारबंद तनज़ीमनि मां सिखियल तरीक़नि जो नतीजो आहे। हिकु पासे उहे वहशतनाक कार्रवायूं जारी रहियूं, त ॿिए पासे ख़ासि करे कराची जे उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे ख़ूबसूरत ऐं दिलकश ख़्वाब ॾेखारिया विया। खेनि चयो वियो त कराची खे धार सूबो बणायो वेंदो। उन वक़्तु आर्मी चीफ जनरल असलम बेग बि कराची अची माण्हुनि खे चवंदो हो त तहरीक खे ज़ोर ॾियो, कराची जल्द अलॻि सूबो बणिजी वेंदो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे दानिशवरनि ऐं संजीदा हल्कनि माण्हुनि खे सम्झायो त इहो मुमकिन न आहे, ऐं जेकॾहिं अहिड़ो सूबो ठही बि वियो त मुहाजिर पाण अक़लियत में तब्दील थी वेंदा। उन खां पोइ उहो ख़्वाबु ॾेखारे वियो त 1996 में हांगकांग चीन हवाले थियण खां पोइ कराची खे फ्री पोर्ट बणायो वेंदो। ऐं उहो ई सबबु आहे जो अल्ताफ़ हुसैन लंडन में मौजूदु आहे ऐं मग़रबी ताक़तनि सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। बाद में कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो लालीपाप ॾिनो वेंदो रहियो, जेको अॼु ताईं जारी आहे। उन दौरान पुरतशदुद नौजवान कारकुननि जी चूंड ऐं तयारी बि जारी रही। जॾहिं संजीदा मुहाजिर हल्कनि उन्हनि नारेबाज़ी खे रुॻो ख़्वाब करार ॾिनो ऐं MQM पंहिंजे असर में घटिताई महसूसु कई, त हुन दहशतगर्दी जो रस्तो इख़्तियार कयो। पंहिंजे कारकुननि खे मुल्क अंदरि ऐं ॿाहिरि हथियार हलाइण, क़त्ल आम करण ऐं आबादी में ख़ौफ़ पखेड़ण जी तरबियत ॾिनी वई। कराची ऐं हैदराबाद में क़त्ल ऐं दहशतगर्दी जो बाज़ार गरम थियो। हैदराबाद में ISI तरफ़ां कुझु बदनाम सिंधी ॻाल्हाईंदड़ धाड़ेलनि ऐं कुझु क़ौमपरस्तनि खे माली सहायता ॾिनी वई, जंहिंजे नतीजे में खूनरेज़ वाक़िआ थिया ऐं पोइ मुहाजिरनि जे हथियारबंद तनज़ीमनि खे क़त्ल, भतेखोरी, ॿोरीबंद लाशनि ऐं हड़तालुनि जो जवाज़ मिली वियो। MQM जी दावा मूजिबि 15,000 मुहाजिर क़त्ल थिया। फ़ौज ऐं उन जूं ॻुझूं एजेंसियूं मुकमिल तौरु MQM जी पुठभराई में मौजूदु हुयूं। तंहिं हूंदे बि उर्दू ॻाल्हाईंदड़ दानिशवरनि, उस्तादनि, डॉक्टरनि, इंजीनियरनि, सहाफ़ियुनि, औरतुनि जे तनज़ीमनि ऐं ॿियनि प्रोफेशनल हल्कनि हालतुनि खे संभालण जी कोशिशि कई। केतिरा ई संजीदा माण्हू बि उन जदोजहद में मारिया विया, पर उन्हनि MQM जे वधंदड़
अफ़रीद खे रोकण जी कोशिश जारी रखी। अहम कामयाबियूं बि हासिल कयूं। जॾहिं MQM में उनजी क़यादत ॾिठो त बाज़ी सिंधनि हथनि मां निकिरी रही आहे त उन्हनि वधीक पुरतशुद कार्रवाइनि खे हथी ॾिनी। साॻिए वक़्तु रियासत जे रवैये सबबि बि केतिरा ई सवाल पैदा थिया। उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ जी अक्सरियत पारां लसानी बुनियादनि ते विरासत, तशदुद, भतेखोरी, ज़मीन ते कब्ज़ा, खून रेज़ी, हड़तालनि ऐं क़त्लेआम जी मुखालफ़त रियासत खे मजबूर कयो त उहा कराची ऐं उनजी मज़लूम आबादी खे अहिड़ी तनज़ीम खां निजात ॾियारे। अहिड़ी तरह हिकु फ़ाशिस्ट ऐं खूनख्वार तनज़ीम जो ख़ात्मो थियो ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी बि उनजी हिमायत में का वॾी मज़ाहिमत न कई। इहो आहे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जो जुरत भरियो किरदारु, जंहिं नसल परस्ती, क़त्लेआम ऐं भतेखोरी ऐं ॿोरी बंद लाशनि वारी सियासत जे मज़ाहिमत करे पूरी सिंध खे वधीक खूनरेज़ी खां बचायो। हाणे सभ खां अहम सुवालु इहो आहे त जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी पाण खे पंहिंजी सुञाणप तौरु मुहाजिर चवाइणु चाहे थी त उनखे क़बूलु करणु घुरिजे, छाकाणि त उहे बि साॻिए सूबे में रहणु ऐं पंहिंजा हक़ घुरणु चाहिनि था। संदन मौक़िफ़ आहे त जेकॾहिं बलूच, पठान, सिरकी, पंजाबी आबादकारी पंहिंजी सुञाणप सां रही सघनि था त पोइ मुहाजिर सुञाणप खे बि तस्लीम करणु घुरिजे। संदन चवणु आहे त हू बि सिंध जी सक़ाफ़त में ज़िम थी वेंदा। ॿिए तरफ़ उन्हनि जा दानिश्वर, प्रोफेशनल ऐं संजीदा हल्का सूबे जे लिसानी विरासत जा सख़्तु मुख़ालिफ़ आहिनि, छाकाणि त संदन ख़्यालु आहे त अहिड़ी कंहिं बि तहरीक सां ईंदड़ नसल जा 40 खां 50 साल ॿीहर ज़ाया थी सघनि था। उर्दू ॻाल्हाईंदड़नि या मुहाजिरनि जी अक्सरियत कराची सूबे, कराची खे वफ़ाक़ हवाले करणु या सिंध जे लिसानी बुनियादनि ते विरासत जे हक़ में नज़र नथी अचे। रियासत ऐं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी ख़ासि सरपरस्ती सां क़ाइमु थियल ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुस्तफ़ा कमाल ऐं फ़ारूक सत्तार वारी MQM बार बार कराची सूबे या कराची खे वफ़ाक़ हवाले करण जा नारा लॻाइण जी कोशिशि कई, पर मुहाजिर अवाम संदन साथ न ॾिनो। 2024 जे चूंडनि में मुहाजिर अवाम खेनि वोट न ॾिना, पर पोइ रातो राति नतीजा तब्दील थियण जा इल्ज़ाम साम्हूं आया। उनजी शिकस्त उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जी शऊरी सियासी सोच जी अक्कासी करे थी। 28वीं तरमीम जी मंज़ूरी ऐं सिंधी अवामी मज़ाहिमत खे रोकण लाइ ॻुझनि एजेंसियुनि ऐं MQM सां लाॻापियल कुझु हल्का सोशल मीडिया ते जाली नालनि सां लिसानी नफ़रतूं फैलाए रहिया आहिनि, जिन जो ख़ासि निशानो सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि। मक़सदु संदन ख़्याल मूजिबि सिंध में फ़सादनि खे हथी ॾियणु आहे। बहरहाल उर्दू ॻाल्हाईंदड़नि या मुहाजिरनि जी मजमूई आबादी अहिड़ियुनि मुहिमनि खे वॾे पैमाने ते क़बूलु नथी करे। हिन वक़्तु सिंध में रहंदड़ सभिनी आबादियुनि खे घुरिजे त हूअ नस्ली ऐं लसानी फ़सादनि जे कोशिशनि जो साबित क़दमी सां मुक़ाबिलो कनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं बसीर नवीद जो तजियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾो गॾु असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। कहिड़ी तब्दीली कहिड़े वक़्तु अचे थी केर बि नथो ॼाणे। सुबुह के तख़्त नशी, शाम को मुजरम ठहरे वांगुरु। कंहिं बि वक़्तु फेरो खाई वञे का ख़बर ई नथी पवे। उरूज खे ज़वाल अची वेंदो आहे ऐं ज़वाल उरूज माणे वठंदो आहे। इन जे करे उरूज वारनि ॾींहंनि में पाण संभालिजे त ज़वाल वारनि ॾींहंनि में बि पंहिंजो ख़्यालु कजे ऐं मंज़िलुनि जी तलाश में नित नवां रस्ता कढिजनि त हूंद मंज़िलूं मिली पवनि थियूं। सिंध मां मासूम नियाणियूं अगवा थियूं ऐं पोइ बाज़ियाबी जी ख़बर वरी कॾहिं बि न आई। फज़ीला सरकीअ वारे मामले खां वेंदे उजाला परवीन ताईं केतिरियूं नियाणियूं अॼु बि बांदी बणियल आहिनि, जिन जो को बि ॾिस पतो न आहे।
सिंध में हिन वक़्तु केतिरनि ई ख़ानदाननि जूं मासूम नियाणियूं सालनि खां गुम आहिनि। संदन वालदेन इंसाफ़ रे दरबदरी जो दर्द भोॻे भोॻे हाणे त थकिजी पिया आहिनि। प्रिया कुमारी, उजाला सोलंकी ऐं अहिड़नि ॿियनि केतिरनि ई केसनि सिंध समाज, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं हुकूमती कारकर्दगी बाबति केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। सभ खां अहम सुवालु इहो आहे त जेकॾहिं हिकु मासूम ॿारड़ी पंहिंजे घर, ॻोठ या शहर मां अॻुवा थी वञे थी त उनजी बाज़ियाबी कंहिंजी ज़िमेवारी आहे? छा उहा ज़िमेवारी हुकूमत जी न आहे? जेकॾहिं आहे त पोइ सालनि जे गुज़रण बावजूदि उन्हनि नियाणियुनि जी बाज़ियाबी छो न थी सघी आहे? हीउ सुवालु रुॻो मुतासिर ख़ानदान जो न पर सॼी सिंध जे अवाम जो आहे। हर दफ़े जॾहिं कंहिं मासूम नियाणी जे अॻुवा जो वाक़ियो साम्हूं अचे थो त हुकूमती नुमाइंदा बयानु ॾियनि था, पुलिस केस दाख़िल करे थी, कुझु ॾींहंनि ताईं मीडिया ते बहस हलनि था, पर पोइ वक़्तु गुज़रण सां मामिलो विसारियो वञे थो। प्रिया कुमारी जो केस अॼु सभ खां वधीक ॾुखो ईंदड़ हसास केसनि में हिकु बणिजी चुको आहे। सालनि खां संसद वालदेन पंहिंजी नियाणी जी वापसी जा मुंतज़र आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमत तरफ़ां दावाऊं कयूं वियूं, जांच कमेटियूं ठहियूं, पुलिस ऐं ॿियनि इदारनि खे हिदायतूं ॾिनियूं वियूं, पर नतीजो अञा ताईं साम्हूं न अची सघियो आहे। अहिड़ी सूरतहाल रियासती इदारनि जी कारकर्दगी बाबति ॻणती पैदा करे थी। साॻे रीति उजाला सोलंकी ऐं ॿियनि गुम थियल नियाणियुनि जा केस बि सवालनि जे घेरे में आहिनि। जेकॾहिं जदीद टेक्नोलॉजी, निगरानी जे निज़ाम, पुलिस ऐं इंटेलिजेंस इदारनि जी मौजूदगी में बि मासूम ॿारड़ियुनि जी ॻोल्हा में हुकूमत नाकाम थी वञे त पोइ दांह ॾिजे त कंहिंखे ॾिजे ऐं बेवस शहरनि जे तहफ़ुज़ लाइ कंहिंखे अपील कजे। कंहिं बि जमहूरी हुकूमत जी बुनियादी ज़िमेवारी शहरनि जी जान, माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ हूंदो आहे। जॾहिं को ॿारु अॻुवा थिए थो त उहो सिर्फ़ु हिकु ख़ानदान जो सानियो न हूंदो आहे, पर रियासत जे हिफ़ाज़ती निज़ाम ते बि सवालु हूंदो आहे। हाणे सुवालु इहो आहे त सिंध जूं अॻुवा थियल मासूम नियाणियूं कॾहिं बाज़ियाब थी सघंदियूं? सिंध में इंतिहा पसंदी वारे मामले ते अवां जे समातन जी नज़र करियूं था। नवाज़ शाह भाॾाई जो लेख, जंहिंजो उनवान आहे फ़तवाउनि जी तारीख़। जॾहिं इल्मु, फ़िक्र ऐं इंसानियत कुफ़र क़रार ॾिना विया। बरे सग़ीर, ईरान ऐं अरब दुनिया जी तारीख़ अहिड़नि बेशुमार वाक़िअनि ऐं अलमियुनि सां भरियलु आहे जिते इल्मु, फ़िक्र, फ़लसफ़े, तसौफ़ ऐं समाजी सुधारनि जे अलम बरदारनि खे मज़हबी इंतिहा पसंदी ऐं तंग नज़री जो निशानो बणाए वियो। मुख़्तलिफ़ दौरनि में केतिरनि आलमनि, फ़लसफ़ियनि, सूफ़ियनि, शाइरनि ऐं सियासी अॻुवाननि ते कुफ़्र, अलहाद, ज़ंदीक़ या अर्तदाद जा इल्ज़ाम हया विया। के रुॻो फ़तवाउनि ताईं महदूद रहिया, जॾहिं त केतिरनि खे जेलनि, जलावतनी ऐं मौत जी सज़ा बि भोॻणी पई। इस्लामी तारीख़ जे मशहूरु सूफ़ी मंसूर हिलाज उन सिलसिले जो हिकु निमाया मिसाल आहे। संदसि मशहूरु कौल अनल हक़ पंहिंजे वक़्त जे क़दामत पसंद मज़हबी हलक़नि लाइ नाक़ाबिले क़बूल बणिजी वियो। अब्बासी दौर जे काज़ियुनि ऐं मुल्हनि खेसि ज़ंदीक़ क़रार ॾिनो। सालनि जी क़ैद खां पोइ बगदाद में खेसि फांसी ॾिनी वई। संदसि लाश बि साड़ियो वियो। अॼु साॻियो हलाज इस्लामी तसौफ़ जी दुनिया जे अज़ीम शख़्सियतनि में शुमारु थिए थो। इंदलस जो वॾो फ़लसफ़ी ऐं मुफ़कर इब्न रुशद अक़ल, साइंस ऐं फ़लसफ़े जी हिमायत कई। हुन मज़हब ऐं अक़ल जे विच में हमाहंगी पैदा करण जी कोशिशि कई, पर क़दामत पसंद इल्मनि संस ख़्यालनि जी मुख़ालफ़त कई। संस केतिरा ई किताब साड़िया विया ऐं खेसि जलावतन कयो वियो। तारीख़ जो दिलचस्प मोड़ उहो आहे त बाद में यूरोप जे निशात सानिया ते संस फ़िक्र जो गहरो असरु पियो। इब्न सीना, जंहिंखे इस्लामी दुनिया जो वॾो साइंसदान, तबीब ऐं फ़लसफ़ी मञियो वञे थो, पिणु मज़हबी तनक़ीद जो निशानो बणियो। संदसि फ़लसफ़ियाती नज़रियनि ते सख़्तु एतिराज़ कया विया ऐं सदियुनि ताईं खेसि अलहाज़ सां गंढियो वेंदो रहियो। जेतोणीकि हू क़त्ल न कयो वियो, पर फ़िक्री सतह ते संस ख़िलाफ़ मुहिम जारी रही। साॻी रीति शेख़ल अशराक़ सहरवर्दी फ़लसफ़े ऐं तसौफ़ जे मिलाप जो अलम बरदार हो। संस फ़िक्र खे क़दामत पसंद हलक़नि ख़तरो सम्झो
आख़िरकार खेसि मुर्तद करार ॾेई क़तल कराए वियो। अॼु संदसि नालो इस्लामी फ़लसफ़े जे अहम तरीन मुफ़करनि में शामिल आहे। बरे सग़ीर में बि अहिड़ी ज़हनियत मुख़्तलिफ़ दौरनि में सरगर्म रही। सर सैयद अहमद ख़ान जॾहिं जदीद तालीम, साइंस ऐं अक़ली सोच जी हिमायत कई ऐं अलीगढ़ तहरीक जो बुनियादु विधो त केतिरनि इल्मनि खेसि काफ़िर करार ॾिनो। संदसि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हंधनि ते फ़तवाऊं जारी कयूं वियूं। वक़्तु गुज़रण सां साॻी तहरीक बरे सग़ीर जे मुस्लमाननि जी तइलीमी बेदारी जो बुनियादु बणिजी वई। अरब दुनिया में बि अहिड़ा मिसाल घटि न आहिनि। सूडान जे मुफ़कर महमूद मोहम्मद इस्लामी क़ानून जी नई तशरीह पेश कई। 1985 में खेसि इर्तदाद जे इल्ज़ाम हेठि फाही ॾिनी वई। मिस्र जे दानिश्वर फ़िरज फूदा मज़हबी इंतिहा पसंदी ते तनक़ीद करणु सभु फ़तवाउनि जो निशानो बणियो ऐं आख़िरकार इंतिहा पसंदनि हथां क़तल कयो वियो। नोबल इनाम याफ़्ता मिस्री लेखक नजीब महफ़ूज़ जी अदबी तख़लीक़नि खे बि कुफ़र करार ॾिनो वियो। संदसि क़तल जी कोशिशि कई वई, जंहिंमें हू ज़ख़्मी त थियो पर बची वियो। शाह लतीफ़ ते नूर मोहम्मद कल्होड़े जे दौर में हमला थिया। फ़तवाऊं निकितियूं, सचल सरमस्त खे बाग़ी ऐं मुल्हद ठहिरायो वियो। साईं जी एम सैद ख़िलाफ़ फ़तवाबाज़नि वसां न घटायो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे नान मुस्लिम करार ॾिनो वियो। बाद में साईं जी एम सैद संदसि तोहर जो कार्ड मीडिया खे ॾेखारे संदसि जान छॾाई। सरमद खे मुला कवी औरंगज़ेब जे चवण ते फ़तवा ॾेई शहीद करायो। मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना उबैदुल्ला सिंधी बि उन क़िस्म जे इल्ज़ामनि ऐं तोहमतनि खां बची न सघिया। शेख अयाज़ खे बाग़ी ऐं मुल्हद करार ॾिनो वियो। हर नई सोच, ख़्याल ऐं लाड़े खे कुफ़र जे दायरे में आंदो वियो। जंहिं करे मुस्लिम मुआशिरो अॼु बि पुराण पसंदी, जहालत, मुदे ख़ारिज रस्मनि, वहमनि, विसविसनि ऐं अक़ल जे ख़िलाफ़ बंदूक़ूं खयों बीठो आहे। बरे सग़ीर जो अलमियो रुॻो जदीद मुफ़करनि ताईं महदूद न रहियो। मुख़्तलिफ़ मज़हबी फ़िरक़नि जे आलमनि बि हिक ॿिए ते कुफ़र जूं फ़तवाऊं हणण जो सिलसिलो जारी रखियो। देवबंदी, बिरेलवी, अहले हदीस ऐं ॿिनि केतिरनि ई फ़िरक़नि जा वॾा आलिम बि मुख़ालिफ़ धुरियुनि जे फ़तवाउनि खां महफ़ूज़ न रही सघिया। अहिड़ी सूरतहाल मज़हबी इख़्तिलाफ़ खे इल्मी बहस बदिरां दुश्मनी ऐं नफ़रत में तब्दील कंदी रही। तारीख़ जो मुतालियो ॿुधाए थो त कुफ़र, अलहाद ऐं इर्तदाद जा इल्ज़ाम हमेशह अक़ीदे जे ख़ालिस बहस जो नतीजो न रहिया आहिनि, पर केतिरनि ई हालतुनि में उन्हनि खे इख़्तिलाफ़ राय, नई सोच ऐं फ़िक्री आज़ादी खे दॿाइण लाइ इस्तेमालु कयो वियो। अॼु जिन शख़्सियतुनि खे दुनिया फ़लसफ़ी, साइंसदान, सूफ़ी, शाइर, मुसलह या इंसान दोस्त अॻवान तौरु इज़त सां यादि करे थी, उन्हनि मां केतिरा ई पंहिंजे दौर में फ़तवाउनि, तासुब ऐं जबर जो शिकार रहिया हुआ। इन करे तारीख़ असांखे इहो सबक़ु ॾिए थी त ख़्यालनि जो मुक़ाबिलो दलील सां थियणु घुरिजे, फ़तवाउनि, नफ़रत ऐं तशदुद सां न। समाजनि जी तरक़ी तॾहिं मुमकिन थींदी आहे जॾहिं इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त कयो वञे, इल्म जी आज़ादी जो एतिराम कयो वञे ऐं इंसान जे सोचण जे हक़ खे तस्लीम कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे वर्क वरायूं था शाइरी जे ख़ूबसूरत किताब जा। किताब जो नालो आहे सिंध सॾे थी पई ऐं शाइरी आहे सिंध लहजा खोड़ींदड़ मुज़फ़र चांडियो जी। हिकु दानिश्वर जो मशवरो जे उनवान हेठि मुज़फ़र चांडियो पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखे थो, मां उहे सभु वार खिलंदे सां थो जेके मूं ते दुश्मन कनि था। मां उन्ही अंधेरी कार कोठड़ी जी तन्हाई खे बि भोॻे सघां थो जेका मुंहिंजे आकाउनि मूं ते मढ़ी आहे, पर मां उन ॻाल्हि खे कीअं थो सही सघां जेका मुंहिंजो दोस्त मूंखे पियो चवे त तूं वतन जी ॻाल्हि करे पाण खे अकेलो करे रहियो आहीं, छो त सच चवण वारा सभु गुमनामी में मारिजी विया आहिनि। मां उन दानिश्वर दोस्त खे कीअं सम्झायां त इश्क में माण्हू अकेलो नाहे थींदो,
पर महबूब उन जे साहनि में सदाईं गॾु हूंदो आहे ऐं पतंग पचण लाइ पैदा थियो आहे। मूंखे ख़बर आहे त हू नोटनि जे हिसार में आहे ऐं विलायती बोतल जे खुमार में आहे। कंहिं नाचणी जे रक़्स जियां हू कमाई जा सभु राज़ थो ॼाणे, तॾहिं त तिखा तीर थो ताणे। हू बि माण्हू ॾोकड़नि जी सोबत में वतन जी वफ़ादारी खां ॾाढो डिॼंदो आहे। मोहबत मच जीअं आहे। मोहबत मच जीअं आहे, उघाड़े सच जीअं आहे। ॿरंदी रोज़ आ मन में, पिछाड़ी ताईं तन में। दुखाए दूध केॾो थी हवाउनि सां हलंदी आहे। जीजा झंग थी साड़े, पोइ बि रोज़ थी ताड़े। हसीननि खे हिजाबनि में मोहबत मध जीअं आहे। वधूं वध अञा आहे। मोहबत सिंध जीअं आहे। कुहाए कंध केॾा थी ऐं पिरीअ जे पाछे जीअं रुलाए रंद ॾाढा थी। दुखियल दर्द आ बाक़ी, वॾो कर्ज़ आ साथी। अञा त वाट ते आहियूं, अञा त लाट बि न आहियूं। अञा त ज़ंजीर खड़के पई ऐं दिलि बि धड़के पई। छॾे वहम ऐं विसविसा, वॾो को मच ॿारे वञ। बणिजी सच जो साथी, समूरा कोल पाड़े वञ ऐं सिज खे बि साड़े वञ, ऐं सिज खे बि साड़े वञ। असांखे माठ मारे थी। रुनियूं करचात में सुॾकी, दिलियूं दादलियूं आहिनि, असांजे वस में न आहिनि। खीरथर जे हंज में हरणी, ॾिना के छाल ॾाढा हा। चढ़ी पत्थर पुराणे ते, ॾिठाई दर्द पंहिंजे खे। ज़ालिम शिकारी ज़माने खे, ॻड़नि ॻोढ़ा गलनि तां था। खिलामा खीर थर सां की, वतन मुंहिंजो ॾिनल आहे। अखिड़ियुनि जी भिनल आहे। ॾियां मां दाह कंहिंखे की, सॼण बि त सुतल आहे। उभरे सूरज नथो सिंध ते, लकनि में ॼण लथल आहे। वॾी का राति कारी आहे ऐं पिरह जो को पतो नाहे। चढ़ी चोटी कनायां थो, कड़ियूं हथ जूं वॼायां थो। नका चीख निकिरे थी, नथी चिंगाड़ ॿुधिजे का। असांखे माठ थी मारे ऐं कन ला टार कन फाड़े। हीअं हरणनि जीअं हीणो, मथां पंधु थियो बीणो। पिथूं थिया पेर पंहिंजा अॼु ऐं खीर थर बि त घायल आहे। असां जीअं सतायल आहे। अचे को दादलो दिलबर, पाराए पोशाक पहाड़नि खे। उञायल ऐं उघाड़नि खे, करे हिन पंध खे पूरो। रंजे थी राज खे पूरो। ॿधे पेट सां पत्थर खे, उभारे सिज सोने खे। ऐं सूरजमुखी जे खेतनि जियां, उथारे वतन सारे खे। हिसायल तिन हरणियुनि खे, वथाणनि खे अबाणनि खे। अभागनि ऐं अयाणनि खे, अभागनि ऐं अयाणनि खे। सकाफ़त खाते जूं सखावतूं। सिंध में दानिश ऐं साज़िश जो कारोबार ओज ते आहे। अकुल जी स्टॉक एक्सचेंज जिस्म फ़रोशी जे विकिरे खे वाइड़ो करे छॾियो आहे। शेयर्स जा सभु ब्रोकर दानिश जी ख़रीदारी में दिलचस्पी वठी रहिया आहिनि ऐं सिंध सकाफ़त खातो शर्मिला जी दिलि फ़रेबी में शाइरनि ऐं कलमकारनि जा अघु ससुई जी सुर्ख़ी जियां लॻाए रहियो आहे। हिन अदबी ख़रीद फ़रोख़्त में सिंध घाटे में आहे ऐं सिंध जी साईं सरकार सिंधियुनि जे घाटे में आहे। सिंध जा सूर मेलनि मलाखड़नि ऐं रोलाक रिहाणनि सां वधी वणथी विया आहिनि। इल्म वारनि खे अमल जी वाट वठी कलम खे कारे थियण खां बचाइणु घुरिजे। काश को अहले कलम सच जो खणे अलम। इहो चवे त सिंध वेकाऊ वतन नाहे, पर आशिकनि जो ईमान आहे। सिंध ऐं यरूशलम जी दर्द कहाणी साॻी आहे। हिन जलावतनी जे आख़िर छाका पुॼाणी बि आहे। हिन दर्द जो को हिसाब बि थींदो। ही जुदाई जा खुदाई खे बि मुझाए विझे थी। हुजे तड़िया विया धरती तां 1000 साल पहिरीं। ऐं नफ़रत जे हर सवाल खां पहिरीं वरिया वापसि हिटलरी ज़वाल खां पहिरीं। हुननि न सोचियो हो त हॉलोकॉस्ट खां पोइ हू अरब जे नक जी नाकेली थींदा ऐं ताक़त जो तवाज़न बि तड़ियल पेरनि में हूंदो। छा कलाची बि कर मोड़े हिकु ॾींहुं
यरूशलम थींदो ऐं मोहन जो नओं जनम थींदो। वरी जीम खाना ऐं गुरू मंदर जूं कोठियूं सभेई, लालू खे जूं बनियूं ऐं ॿारा सभेई, ब्रेंस रोड जा उजड़ी वियल नाला सभेई, वतन जी यारो वापसि थींदा ऐं विछड़ी वियलनि जो सहारो थींदा। अञा नारायण श्याम सिंध ॾांहुं ॾिसंदो रहे थो, भला लक्ष्मण दहली में बेवतन मरे छो। माखी जोड़ो मोहन मराठनि जो महिमान थिए केसि ताईं। अॼु बि धरती जी दिलि में दुलारा धड़कन सभेई पिया। नंद जवेरी जहिड़ा हितां के हीरा हलिया विया। हरी जूं हवाऊं सिंध ॾांहुं वापसि अचनि थियूं ऐं कराची जे गलनि ते गिराठियूं ॾियनि थियूं। दादा कीरत किनारे ते बीही समुंदर जे छोलनि खे तकींदो रहे थो। सिंध खे सनम जी सॾींदो रहे थो। हू मिठड़ो मालही जो सिंध जे चमन खे वीरान करे वियो। पोपटी बि पखनि खां पुकारे पुछे पई त सिंध जो अमन कॾहिं वापसि ईंदो। ऐं भगत कंवर छेरूं पाए सिंधी हर गली में सूफ़ियनि जीअं नचंदो, सिंधू साध बेले में सभिनी खे वापसि ॾिसंदो। अरोड़ जो राजा वॾी वेढ़ विढ़ंदो ऐं सिंध खे कासिम खां वापसि वठंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुज़फ़र चांडियो जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां संस किताब सिंध सॾे थी पई मां अव्हां लाइ पेश करे रहिया हुआसीं। वाक़ई लाड़काणो बि लावारस आहे। इन हवाले सां अकील भुट्टो जो लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। लाड़काणो अॼु रोई रहियो आहे। हीअ रुॻो हिकु शहर न पर हिकु ज़ख़्मी दिलि आहे, जंहिंजी हर धड़कन सां दर्द जो आवाज़ु निकिरी रहियो आहे। हिन शहर जूं घटियूं बाज़ारूं चौक रोड ऐं पाड़ा अॼु रत जी बू सां भरिजी विया आहिनि। हर नई सुबुह सां कंहिं नए क़तल जी ख़बर अचे थी ऐं हर शाम कंहिं न कंहिं घर में माताम जो कोहराम मतल आहे। को वक़्तु हूंदो हो जॾहिं लाड़काणो इल्मु अदब सियासत ऐं शऊर जो मर्कज़ सॾिबो हो। माण्हू हिन शहर जो नालो इज़त ऐं फ़ख़ुर सां खणंदा हुआ। हितां जी तारीख़, जी हा, सियासी तारीख़ सॼे मुल्क ते असरअंदाज़ थींदी हुई, पर अॼु साॻियो लाड़काणो ख़ौफ़, बेयकीनी ऐं रत जी रांदि जी अलामत बणिजी वियो आहे। इहो चवणु ग़लति न थींदो त लाड़काणे में हाणे मौत आम ऐं ज़िंदगी ग़ैर महमूल थी वई आहे। रोज़ कंहिं न कंहिं मोहल्ले मां फायरिंग जो आवाज़ु ॿुधण में अचे थो। रोज़ कंहिं न कंहिं माउ जो जवान पुटु क़तल थिए थो। रोज़ कंहिं न कंहिं ॿार जे मथे तां पीउ जो सायो खॼी वञे थो। रोज़ कंहिं न कंहिं भेण जे भाउ जे जनाज़े ते रड़ियूं ॿुधण में अचनि थियूं। सवाल इहो आहे त आख़िर ही सभु केसि ताईं हलंदो। शहर जा माण्हू हाणे ॾोहारियुनि खां घटि ऐं हुक्मरान जी ख़ामोशी खां वधीक ख़ौफ़ज़दा आहिनि। छो त ॾोहारी त पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, पर उहे माण्हू किथे आहिनि जिन खे अवाम पंहिंजे तहफ़ुज़ लाइ चूंडियो हो। लाड़काणे जा क़ौमी असेंबली जा मेंबर, सूबाई असेंबली जा मेंबर ऐं इक़्तिदार जे ऐवाननि में वेठल वॾा नाला आख़िर किथे आहिनि? चूंडनि दौरान त उहे माण्हू हर दर ते नज़र ईंदा आहिनि। हर घटी में संदन बैनर लॻल हूंदा आहिनि। हर जलसे में वॾा वॾा वाइदा कया वेंदा आहिनि। अवाम खे ख़ुशहाल मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾेखारिया वेंदा आहिनि। पर अॼु जॾहिं शहर रत में ॿुॾी रहियो आहे, जॾहिं क़ब्रिस्तान आबाद ऐं घर वीरान थी रहिया आहिनि, तॾहिं उहे सभु आवाज़ ख़ामोश थी विया आहिनि। लाड़काणे जी अवाम खे हाणे रोडनि जी ज़रूरत नाहे, न ई रंगीन पार्कनि जी। अवाम खे सभ खां पहिरीं पंहिंजी जान जो तहफ़ुज़ घुरिजे, छाकाणि चूंडियल नुमाइंदे कॾहिं कंहिं माइरनि जे अखियुनि में झाती पाए ॾिठो आहे जिन जा पुट क़तल थी विया। छाकाणि MNA या MPA उन्हनि यतीम ॿारनि जे मथे ते हथु रखियो आहे जिन जा वालदेन रत जी रांदि जो शिकार बणिया। छाकाणि हुक्मरान रत जो इस्पताल जी एमरजेंसी वार्ड में वञी ज़ख़्मियुनि जो आंहूं ऐं सुॾका ॿुधा आहिनि। जेकॾहिं ॿुधा हुजनि हा त शायदि संदन ज़मीर जाॻी पवनि हा। अॼु लाड़काणे जे हर पाड़े में ख़ौफ़ जो राज आहे। माण्हू राति जो देरि सां घर अचण खां डिॼनि था। वालदेन पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि मोकिलण वक़्तु बेचैनी महसूसु कनि था। वापारी पंहिंजे कारोबार बाबति परेशान आहिनि। शागिर्द तालीम खां वधीक पंहिंजी हिफ़ाज़त बाबति सोचे रहिया आहिनि। शहर जो समाजी ढांचो आहिस्ते आहिस्ते टुटी रहियो आहे। क़तल रुॻो हिकु इंसान जो नथो थिए, क़तल हिकु ख़ानदान जो थिए थो।
जॾहिं को नौजवान मारिजे थो त संस माउ जी ज़िंदगी जा सभु ख़्वाब दफ़न थी वञनि था। संस पीउ जे कुल्हनि ते उमिरि खां वधीक ॿार अची वञनि था। संदसि भेनर भाइर सॼी ज़िंदगी लाइ हिकु अणभरिजंदड़ ज़ख़्म खणी हलनि था। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त लाड़काणे में क़तल जूं ख़बरूं एतिरियूं आम थी वियूं आहिनि जो माण्हुनि जी हसासियत में मरी रही आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं हिकु क़तल ते सॼो शहर सोगवार थी वेंदो हो। अॼु हिकु ॾींहं में केतिरनि ॾुखो ईंदड़ वाक़िअनि जूं ख़बरूं अचनि थियूं ऐं ज़िंदगी मामूल मूजिबि हलंदी रहे थी। हीअ हालत कंहिं बि ज़िंदा मुआशिरे लाइ इंतिहाई ख़तरनाक हूंदी आहे। जॾहिं ज़ुल्म आम ऐं एहतिजाज ख़ामोश थी वञे त पोइ मुआशिरा पंहिंजे इख़लाक़ी बुनियादनि खां महरूम थियण लॻंदा आहिनि। लाड़काणो अॼु अहिड़े ई ख़तरनाक मोड़ ते बीठो आहे। शहर जा नौजवान मायूसी जो शिकार आहिनि। बेरोज़गारी अॻु में संदन ख़्वाबनि खे कमज़ोर करे छॾियो आहे। मथां वरी बदअमनी संदन मुस्तक़बिल ते कारा पाछा विझी रही आहे। केतिरा ई बासलाहित नौजवान पंहिंजो शहर छॾणु चाहिनि था छो त खेनि हिते पंहिंजी ज़िंदगी ऐं मुस्तक़बिल महफ़ूज़ नज़र नथो अचे। उहो लाड़काणो जंहिं कॾहिं वॾा दानिश्वर अदीब उस्ताद वकील डॉक्टर ऐं सियासी अॻवान पैदा कया हुआ अॼु पंहिंजनि ई ॿारनि खे बचाइण लाइ दाहूं करे रहियो आहे। अफ़सोस इक़्तिदार जे महलनि ताईं हीउ दांह शायदि न पहुची सघे। शहर जे हर क़तल खां पोइ कुझु बयान जारी थियनि था, कुझु मज़मती लफ़्ज़ लिखिया वञनि था, कुझु फ़ोटूं कढाया वञनि था, कुझु ॾींहं बहस हले थो ऐं पोइ सभु कुझु विसारियो वञे थो। पर मक़तूल जी माउ विसारे नथी सघे, मक़तूल जो पीउ विसारे नथो सघे, यतीम ॿार विसारे नथा सघनि, रत सां रंगियल कपिड़ा विसारे नथा सघजनि, ख़ाली थियल कुर्सियूं विसारे नथियूं सघजनि, क़बरूं विसारे नथियूं सघजनि। लाड़काणे जी आवाम जो सभ खां वॾो अलमियो इहो आहे त हू हाणे तरक़ी जा ख़्वाब नथा ॾिसनि। माण्हुनि जूं उमेदूं एतिरियूं घटिजी वियूं आहिनि जो हाणे हू सिर्फ़ु अमन जी दुआ कनि था। माण्हू हाणे नौकरियुनि मनसूबनि ऐं तरक़ियाती स्कीमनि खां अॻु पंहिंजी जान जी हिफ़ाज़त चाहिनि था, छाकाणि त जॾहिं मौत दरवाज़े ते बीठो हुजे त पोइ तरक़ी जा नारा बेमाना बणिजी वेंदा आहिनि। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।